तब्दीली सरकार अवाम ते बिजली खां पोइ पेट्रोल बम किराए छॾियो। तेल 10 रुपया 49 पैसा फी लीटर महांगो। डीज़ल 12 रुपया 44 पैसा, लाइट डीज़ल 8 रुपया 84 पैसा ऐं गैसलेट 10 रुपया 95 पैसा फी लीटर महांगा। पेट्रोल जो नओं अघु तारीख़ जी बुलंद तरीन सतह ते पहुची 137 रुपया 79 पैसा फी लीटर थी वियो। नाणे खाते जे तर्जुमान जो चवणु आहे त आलमी मार्केट जी भेट में पेट्रोल जे अघनि में घटि इज़ाफ़ो कयो आहे। हुकूमत अञा बि टैक्सनि ऐं लेवी ते रिलीफ फराहम करे पई। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरीम नवाज़ चयो आहे त हुकूमत अॼु वञे या सुभाणे हुक्मराननि खे पाण ई ख़बर नाहे। मुल्की आबादी जी अक्सरियत 20,000 रुपयनि खां घटि पघार ते कमु करे रही आहे। सभु माण्हू बनी गाला में नथा रहनि। हुक्मरान हिसाब किताब ऐं जोड़ टोड़ में मसरूफ़ आहिनि ऐं अवाम रुली वियो आहे। DGISI जी मुक़ररी बाबति मामला तय थी चुका आहिनि। कुझु माण्हू हसास इदारनि खे तकरारी बणाइण जी कोशिश कनि पिया। ईंदड़ जुमे ताईं समूरा मसइला हल थी वेंदा। हुकूमत मुख़ालिफ़ नाकाम थींदा। पेट्रोल जा अघ सॼी दुनिया में वधिया आहिनि। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद। तेल जा अघ सॼी दुनिया में वधी रहिया आहिनि। महांगाई में घटिताई न थींदी। आम माण्हू जी बहितरी ऐं सवलाई लाइ टारगेटेड सब्सिडी ॾिनी वेंदी। IMF खां $1 अरब मिलण जो इम्कान आहे। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन। महांगाई जी बारियल शहरनि तेल जे अघनि में इज़ाफ़े खे ज़ुल्म करार ॾेई रद्द करे छॾियो। कड़ियो गंवर वगण समेत ॿियनि शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। शहरियुनि जो चवणु आहे त पेट्रोलियम शयुनि जे अघनि में इज़ाफ़े सां महांगाई जो नओं तूफ़ान अची वेंदो। तब्दीली सरकार अवाम खे रिलीफ ॾियण बदिरां रोज़ाने ॾुखियाईनि में इज़ाफ़ो करे रही आहे। नओं इज़ाफ़ो फौरी तौर वापसि वरितो वञे। पीपल्स पार्टी ऐं सिंध सरकार पेट्रोलियम शयुनि जे अघनि में इज़ाफ़े खे रद्द करे छॾियो। हुकूमत पेट्रोल जा अघ वधाए महांगाई जो सुनामी आंदो आहे। मुल्क खे महांगाई जी धुबड़ में धिकींदड़ हुकूमत मां छुटकारे लाइ अवाम मुंहिंजो साथ ॾे। PPG अवाम दोस्त हुकूमत ई मुल्क खे महांगाई खां बचाए सघे थी। बिलावल भुट्टो ज़रदारी। पेट्रोल शयुनि जे अघनि में वाध ज़ालमाणो क़दम आहे। नफ़ीसा शाह। पेट्रोल जे अघ में 10 रुपया वाध अवाम जो मुआशी क़त्ल कयो पियो वञे। PP अॻवान पलवशा ख़ान। हुकूमत जी नालाइकी सबबि मुल्क में पेट्रोल महांगो ऐं वेनेज़ुएला तोड़े ईरान में सस्तो आहे। इस्माइल राहू। अवाम जो रत चूसण खां बहितर आहे त इमरान खान मुल्क ऐं क़ौम जी जान छॾे। बिजली जे अघनि में इज़ाफ़े खां पोइ पेट्रोल जा अघ वधण मिनी बजट जो तसलसल आहे। शहबाज शरीफ। IMF जे चवण ते अवाम मथां ज़ुल्म कयो पियो वञे। हुकूमत आम माण्हू जो जीण जंजाल करे छॾियो आहे। सिलेक्टेड टोले खे नेकाली ॾियण जो वक़्तु अची वियो आहे। राणा सनाउल्लाह। अटे खंडु बिजली ऐं गैस समेत पेट्रोल बम किराए वियो आहे। वज़ीर आज़म वज़ीर पंहिंजी पघारुनि मां पेट्रोल ख़रीद कनि त खेनि अहसास थिए। तब्दीली सरकार मुल्क जो बेड़ो ॿोड़े छॾियो आहे। मरियम औरंगज़ेब। सिंध काबीना जी सब कमेटी नेवी खे हाउसिंग स्कीम लाइ 200 एकड़ ज़मीन ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। सब कमेटी जो चवणु आहे त अवामी मक़सदनि जी रिथा लाइ नेवी खे ज़मीन अलाट करे सघिजे थी। पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट तरफ़ां फैसलाबाद में सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कयो पियो वञे। मौलाना फज़लुर रहमान, मरियम नवाज़, महमूद खान अचकज़ई ऐं ॿिया अॻवान जलसे खे ख़िताब कंदा। वज़ीर आज़म इमरान खान जे एहतिसाब बाबति सलाहकार शहज़ाद अकबर चयो आहे त इंक्वायरी कमीशन जी रिपोर्ट खां पोइ शुगर मिलुनि ख़िलाफ़ कार्रवाई शुरू कई वई आहे। रिपोर्ट में 99 शुगर मिलुनि जी ऑडिट न थियण जो इंकशाफ थियो आहे। हुकूमत कमंद जे आबादगारनि खे मुनासिब अघु ॾियारण लाइ क़दम खंया आहिनि। PSP सरबराह मुस्तफ़ा कमाल चयो आहे त मौजूदा हुकूमत माण्हुनि खां रोज़गार छिनी वरितो आहे। ग़रीबनि खे गर्मी में बिजली ऐं सियारे में गैस नाहे मिलंदी। आम माण्हुनि खे भित सां लॻाए वियो आहे। चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ माण्हुनि खे गॾु खणी हलणो पवंदो। हैदराबाद में क़त्ल थियल चौकीदार उस्मान सूमरे जे वालिद समेत 17 ॼणनि मथां मुख़्तियार कार संदसि भाउ ऐं पुलिस ते हमले जो केस दाख़िल। विगोड़नि जो सबबु पुलिस जी नफ़री जी खोट खे करार ॾेई छॾियो। रिपोर्ट में चयो वियो आहे त 16 वरियनि जो उस्मान जो लाश माजिद ख़ासकेली जी ओताक मां मिलियो। मक़तूल जे वारसनि मुख़्तियार कार ऐं संदसि भाउ ते लठियुनि ऐं ॾंडनि सां तशदुद कयो। इंस्पेक्टर खे बि ज़ख़्मी कयो वियो। मचरियल माण्हुनि रोड ते दुकानदारनि जो नुक़सान ऐं गाॾियुनि ते पथराव कयो।
नींगर जे वालिद जो चवण आहे त केस दाख़िल थी चुको आहे। मुख्तियार कार ऐं संदसि भाउ समेत पुलिस ते हमले जो केस दाख़िल कयो वञे। हैदराबाद में पुलिस फोर्स जी घटिताई सबबि बगोड़ रोकड़ में नाकामी थी। डिप्टी कमिश्नर जी कमिश्नर खे रिपोर्ट जारी। वज़ीर आज़म इमरान खान के परॾेही सरबराहनि खां मिलंदड़ तोहफ़नि जा तफ़सील ॿुधाइण लाइ 11 नवंबर ताईं जी मोहलत। इस्लामाबाद हाई कोर्ट जो चवण आहे त डिप्टी अटॉर्नी जनरल तूषाखाना केस में अदालती मदद लाइ वक़्तु घुरियो आहे। अदालत 11 नवंबर ते वज़ीर आज़म इमरान खान जी तूषाखाना केस जी ॿुधणी कंदी। कराची सिविल अस्पताल अमले नाअहली कंदे औरतुनि जा लाश बदिलाए छॾिया। लाड़काणे वासण नरगिस सुरहियो फोत थी त वारसनि खे लाश ई ॿियो ॾिनो वियो। वारिस मड़ खणाए विया। लाड़काणे में गुस्ल दौरान ॿी औरत जो लाश ॾिसी सभु परेशान। सिविल अस्पताल इंतज़ामिया पारां लाड़काणे वासियुनि खे पराओ मड़ वापसि आणण जी हिदायत। लाड़काणे वासण नरगिस सुरहे जो मड़ वरी गडाप वासियुनि खे ॾियण लाइ रखियो वियो। औरतुनि जा लाश तब्दील थियण वारे मामले ते सिविल अस्पताल में थरथलो मची वियो। सिविल अस्पताल जे एमएस मामले जी जांच शुरू कराए छॾी। एमएस डॉक्टर नूर मोहम्मद सुमरे जो चवण आहे त आईसीयू वार्ड इंतज़ामिया जी लापरवाही ख़िलाफ़ एक्शन खंयो वेंदो। सियारो शुरू थियण खां अॻु ई सिंध में गैस जो बहरान। सूबे में 9 ॾींहनि लाइ सीएनजी स्टेशनूं बंदि रहंदियूं। 25 अक्टूबर राति 8 वॻे ॿीहर सीएनजी स्टेशनूं खोलियूं वेंदियूं। सुई सदरन गैस कंपनी सीएनजी स्टेशन्स खे गैस जी फराहमी फौरी तौर रोके छॾी। मुल्क में कोरोना वायरस सबबि वधीक 24 मरीज़ फोत। अंग वधी 28,252 थी वियो। 893 नवां केस ज़ाहिर थियण बाद 12,63,664 खां वधीक वायरस मुतासिर। 26,974 एक्टिव केस। 12,08,438 मरीज़ सेहतियाब। हाकारी केसनि जी शरह 1.69% रहिजी वई। कंबरवासी यूथ फोरम अॻवान महताब शेख आज़ाद थी घर पहुची वियो। वारसनि में ख़ुशी जी लहर छायल। खैरपुर नाथन शाह में बरसात सबबि मुतासिर। घर जी भिति किरण सबबि मासूम नींगर दबजी फोत। ॻोठ दोदो लगारीअ में सनावल लगारी दमधणी हवाले कयो। वाक़िए सबबि इलाइक़े में सोग। मेहड़ में मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान मारिजी वियल नौजवान जे वारसनि जो लालू रैंक में एहतजाजी मुज़ाहिरो। लाश रखी धरणो। सदन चवण आहे त नौजवान खे हब चौकी वटां अगवा करण खां पोइ क़त्ल कयो वियो आहे।